ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن هذا القرآن يهدي للتي هي أقوم ويبشر المؤمنين الذين يعملون الصالحات أن لهم أجرا كبيرا وأن الذين لا يؤمنون بالآخرة أعتدنا لهم عذابا أليما صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا मुझे अजीज़ दोस्तों भाइयों अज जो प्रोग्राम बसिलसिला दस्तार फजीलत तलबाए किराम इन दीनी इदारे के ज़ेर इंतज़ाम थी रहियो आहे जंहिंमें तव्हां सां शरीक थिया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है तरफ़ तबारक तआला तव्हां असांजी हाज़िरी खे हिन आमद खे हिन वेहण खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अल्लाह तबारक तआला खां इहा भी दुआ है त अल्लाह ताला असांजे हिन नौनिहालनि जे इल्म में अमल में उम्र में बरकत अता फरमाए ऐं उनखे मज़ीद दीन जे हासिल करण जी भी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं दीनी इदारे जंहिं मज़ा इहे बचड़ा फारिग थिया आहिनि अल्लाह ताला इन इदारे खे बि ता क़यामत आबाद फरमाए। मुआविनीन जे ताउन खे ख़ादिमीन जे ख़िदमतुनि खे रब साईं मंज़ूर ऐं मबरूर फरमाए। मुझा अज़ीज़ दोस्तों अल्लाह तबारक व तआला हिन धरती ते हज़ारहा अक़साम मखलूक़ात जा पैदा फरमाया जंहिंमें पानी जी मखलूक भी आहे जंग जी मखलूक भी आहे ऐं फ़िज़ाई मखलूक भी आहे हशरातुल अर्ज़ भी आहिनि सभु ज़मीन में रहण वारी इहे सभु शयूं तव्हांखे ॾिसण में अचनि थियूं का अहिड़ी मखलूक जेका असांखे ॾिसण में नथी अचे सभु हिते मौजूदु आहिनि पर इन सॼी मखलूक़ात में अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वलक़द करमना बनी आदम असां इंसाननि खे इज़त ॾिनी इज़त इंसान खे मिली आहे छाजे करे जो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे तालीम असांखे अता फरमाए वही कुरान पाक असांखे अता फरमाए हिन धरतीअ ते सम्झ सां असांखे आंदे हिन कुरान जे तालीम जे मथां अमल जो मुकल्लफ़ असांखे बणाई ऐं हीउ क़ुरान तव्हां असांजे लाइ अल्लाह ताला मोकिलियो त हीउ इंसान हिन ते अमल कंदा ऐं अमल करण खां बाद में पोइ हीउ इंसान आख़िरत में इज़त हासिल कंदा ऐं आख़िरत वारो जहान उहो सिर्फ़ु इंसाननि जो आहे उते हैवान न हूंदा पखी परिंद न उते सिर्फ़ु तव्हां सां इंसान हूंदा उहा उखरवी ज़िंदगी आख़िरत जो जहान
जॾहिं त तव्हां असां सां वास्तो रखे पियो इन जे करे अल्लाह तबारक व तआला इंसान खे जॾहिं दाइमी ज़िंदगी ॾियणी हुयसि त पोइ तालीम बि इंसान खे ॾिनी हिन खे सम्झाइण सेखारण जे लाइ अलाह ताला अंबिया जी जमात बि मोकिली ये तमामु अंबिया अलैहिस्सलाम जेके बि आया अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जे बाननि खे अल्लाह जो पैगाम पहुचायूं तव्हां त जीअं हीअ इंसान दुनिया में जो कामिल मुकम्मल अकमल थी करे निकिरे पोइ जॾहिं इंसाननि क़ुर खे हासिल कयो इहे त वॾे मर्तबे ते फ़ाइज़ थी विया अल्लाह ताला फरमाए थो उलाइका हुमुल मुफ़्लिहून इहे कामयाब थी वो दुनियावी ज़िंदगी जेका हिनखे मिली उन ज़िंदगीअ में अहिड़ो कमु कयूं जो दुनिया में जो कामयाब थी निकिता पर रब साईं फरमायो त हिकिड़ा अहिड़ा आहिनि दुनिया में जन क़ुर खे न ॾिठो क़ुर ते अमल न कयूं क़ुर पाक खां परे थी विया क़ुर पाक जे वेझो ई न आया अल्लाह ताला फरमाए थो उलाइका कल अनाम पोइ इहे ईअं दुनिया में रहिया जीअं ढोर रहनि था बसि दुनिया में ढोर थी रहिया बसि मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो तव्हां असांजी इंसानियत हिन क़ुर सां ॿधल आहे तव्हां असांजी इज़त हिन क़ुर सां ॿधल आहे ऐं तव्हां असांजो मक़ाम हिन क़ुर सां ॿधल आहे हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो चइनि क़िस्मनि जे माण्हुनि खे आख़िरत में निजात मिलंदी चइनि क़िस्मनि जे माण्हुनि खे हिकु उहे जेके क़ुर जा पढ़ाइण वारा आलिम ॿिया उहे जेके क़ुर खे पढ़ण वारा तालिब टे उहे जेके क़ुर खे ॿुधण वारा जे तव्हां असांजो क़ुर जे ॿुधण जे ॾींहं सां आया आहियूं दुआ कयो त अल्लाह ताला असांखे उन्हनि मज़ा करे चौथे नंबर में फरमायूं जेके अहले क़ुर सां मुहबत करण वारा दीनदारनि सां मुहबत करण वारा उहे जन खे क़ुर जो इल्मु हुयो उन क़ुर वारनि जी मुहबत उन्हनि जे दिलनि में हुई उन मुहबत जे करे उन्हनि जे कढ लॻा ऐं मुहबत जे करे उन्हनि जी पैरवी अख़्तियार कयूं ऐं मुहबत जे करे उन्हनि वारा अख़लाक़ किरदार सिखियूं इन मुहबत वारा माण्हू बि आख़िरत में निजात में अची वेंदा तॾहिं फरमायूं कुन आलिमन ऐं मुतालिमन ऐं सामियन ऐं मुहिबन या आलिम हुजो या तालिब हुजो या ॿुधण वारा हुजो या मुहबत करण वारा फरमायूं भला तकुन ख़ामिसा फतोलक पंजे नंबर में न थिजो जो मतां क़ुर वारा क़ुर पढ़ायो बि न क़ुर पढ़ियो बि न ॿुधो बि न ऐं वरी क़ुर वारनि खां बेज़ार थी वियो उन्हनि सां दुश्मनी रखियो उन्हनि खां नफ़रत कयो फरमायूं पोइ हलाक थी वियो अज़ीज़ दोस्तो अॼु उहो दौरु हले थो जो क़ुर पाक खां माण्हुनि खे बेज़ार कयो वञे थो क़ुर पाक खां बेज़ार कयो वञे थो अहले क़ुर खां नफ़रत ॾियारी वञे थी पई असां उन दौर में हलूं था पिया दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असांजे ईमान खे बचाए ईमान बचाइण ॾाढो ॾुखियो थी पियो आहे अॼु जे दौर में हज़ूर फरमायो अहिड़ो ज़मानो ईंदो जो युस्बे मोमिन ऐं युमसी काफ़िरा फरमायो अहिड़ो दौरु ईंदो जो सुबुह जो इंसानु उथंदो त मुस्लमान हूंदो शाम जो सुम्हंदो त काफ़िर ईमान निकिरी वेंदो अज़ीज़ो दुनिया इंसान जे लाइ हिकिड़ो अजीब घरु आहे इम्तिहान जो घरु आहे आज़माइश जो घरु आहे दुआ कयो त अल्लाह ताला असांखे इम्तिहाननि खां बचाए दीन खां नफ़रत ॾियारी वञे थी क़ुर खां नफ़रत ॾियारी वञे थी अहल इल्म तबिके खां नफ़रत ॾियारी वञे थी हज़ूर जन फरमायूं अल्लाह मला अदरकनी ज़माना अवकाल लातदारकू ज़माना फरमायूं त अल्लाह साईं मूंखे उहो ज़मानो न ॾेखारे या साहबा किराम खे फरमायूं त अल्लाह शलत तव्हांखे उहो ज़मानो न ॾेखारे साहबा किराम फरमायो त साईं कहिड़ो ज़मानो जंहिंखां तव्हां पनाह वठो था फरमायूं अहिड़ो ज़मानो ईंदो अहिड़ो दौरु ईंदो जो ला युक्तबल हलीम वला युस्तहया मिनल हलीम फरमायूं आलिम जे कॾहिं माण्हू कोन लॻंदा दीनदारनि जे कॾहिं न लॻंदा अलाह वारा नेकनि सालनि जे कॾहिं न लॻंदा अहल इल्म तबिके जी कॾहिं न लॻंदा को दीनदार जो हया कोन कयो वेंदो अॼु उन दौर में हलूं था पिया उहो दौरु हले थो पियो अॼु जेकॾहिं दहशतगर्दी जी तालीम त क़ुर जी तालीम अॼु इहो आवाज़ु उथायो वञे थो यूरोप वारनि इहो आवाज़ु उथायो आहे त क़ुर जी तालीम नौज़बिल्ला दहशतगर्दी जी तालीम आहे जेको मुतबे सुन्नत इंसानु आहे अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुताबिक़ दुनिया में ज़िंदगी बसर करे थो ऐं सालिह इंसानु आहे जंहिंजो धंधो काल अल्लाह काल रसूल आहे ऐं उनखे दहशतगर्दी जो लेबल लॻायो वञे थो हे दहशतगर्दी इन दौर मां तव्हां असां गुज़र करे रहिया आहियूं अज़ीज़ो शैतान बि पंहिंजो ज़ोर लॻाए थो अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इन शैतान लकुम अदुवन फत्तखिज़ूहु अदुवा अल्लाह जे दीन खां सवाइ क़ुर खां सवाइ ख़ुदा जे सॾ खां सवाइ जेको ख़ुदा जे दीन जे ख़िलाफ़ु जेका शइ भड़काए थी पई
इहो शैतान आहे। अल्लाह ताला फरमाए थो शैतान तव्हांजो दुश्मन आहे, उनखे दुश्मन करे सम्झो। इहे सभु जेके बि माण्हू आहिनि दीन खां नफ़रत ॾियारण वारा, इस्लाम खां नफ़रत ॾियारण वारा, अहल इल्म तबके खां नफ़रत ॾियारण वारा ऐं क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जे इदारनि खां नफ़रत ॾियारण वारा, इहे सभु उन शैतानी टोले जी कड़ी आहे। अल्लाह ताला फरमायो इन्नमा यदू हिज़्बहु लियकूनु मिन असहाबिस सईर। शैतान ऐं शैतान जा साथी चाहिनि था त हे आदम जी औलाद बि असां सां गॾु जहन्नम में हले। दुआ कयो त अल्लाह ताला असांजी हिफ़ाज़त फरमाए। इहो ई क़ुरान आहे जंहिं क़ुरान जे मरहून मिनत तव्हां असांखे हलाल हराम जी ख़बर पए थी, पकाई पलीती जी ख़बर पवे थी, हलाल नाहक ऐं हक़ जी ख़बर पवे थी, अदल ऐं ज़ुल्म जी ख़बर पवे थी पई। इन क़ुरान पाक वाहिद इहा तालीम आहे जेका इंसान खे दुनिया में बि क़ुरान वारो आलिम ऐं हाफ़िज़ आहे, क़ब्र में बि हाफ़िज़ ऐं आलिम आहे, मैदान महशर में बि हाफ़िज़ ऐं आलिम थी करे उथंदो। जंहिंखे दुनिया में क़ुरान पाक सां ताल्लुक़ ऐं मुहबत हुई, क़ुरान इन खे दुनिया में बि इज़त वारो कयो त आख़िरत में बि इज़त वारो कयो। का बि अहिड़ी तालीम दुनिया जी कान्हे का जेका हिन इंसान खे मरण खां पोइ कमु अचे। मरण खां पोइ बि काई बि तालीम इंसान खे कमु कोन ईंदी सवाइ क़ुरान जी तालीम। अल्लाह जे रसूल जे तालीम खां सवाइ ॿी काई बि तालीम इंसान खे मरण खां पोइ कमु कोन ईंदी। इहा ई तालीम आहे जेका इंसान खे आख़िरत में सुरख़रू करे। इहा ई तालीम आहे जेका इंसान खे आख़िरत में इज़त वारो करे थी। हज़ूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन क़रअल क़ुरान वामिल बिमा फी उल्बिस वालिदा ताज यौमल क़ियामह ज़ौ अहसन मिन ज़ौ शम्स औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायो जंहिं क़ुरान पढ़ियो ऐं क़ुरान ते अमल करे ॾेखारे अहिड़े शख़्स जे पीउ माउ खे ख़ुदा क़यामत जे ॾींहुं ताज पाराईंदो जंहिं ताज जी रोशनाई दुनिया जे सिज खां वधीक। हे क़ुरान इन मंज़िल ते वञी करे पहुचाए। ऐं असांजा आलिम सगुरा जमीयत उलमाए इस्लाम हिन मुल्क जे अंदरि चाहे थी पई त हिन मुल्क जे अंदरि जीअं असांजी इबादत अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ आहे, अहिड़े नमूने सां असांजे मुल्क जो अदलिया जो निज़ाम बि ईअं ई हुजे जीअं अल्लाह जो रसूल चवे। जीअं मामलात बि जीअं इबादात असांजा अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़, निमाज़ उअं ई पढ़ूं था जीअं रसूल सेखारी, रोज़ो उअं ई रखूं था जीअं रसूल रखी ॾेखारियो, ऐं असां ज़कात उअं ई कढूं था जीअं रसूल सेखारियो, हज बैतुल्लाह उअं ई कयूं था जीअं रसूल तालीम ॾिनी। अहिड़े नमूने सां जेके बि असांजा फ़राइज़ आहिनि जेके दीन में उहे उअं ई कयूं था। जेके इबादात वारो मामिलो असांजो तलाक निकाह सभु कुझु जेको बि आहे निमाज़ जो ऐं जेको बि तरीक़ो असांजो इस्लामी तरीक़ो उन मुताबिक़ आम मुस्लमान सभु ईअं हलनि था। इबादात वारे मामले में त असां अल्लाह जे रसूल जे तालीम जे कढायूं, पर मामलात में असां वरी अंग्रेज़ जे निज़ाम जे कढायूं। असांजे कोर्टनि में अंग्रेज़ जो निज़ाम हले थो, अल्लाह जे रसूल जो निज़ाम नथो हले पियो। कानून ख़ुदाबंदी हिते कोन्हे को, रसूल जो कानून कोन थो हले पियो। असां जॾहिं त कलमे जे नाले ते ही मुल्क आज़ादु थियो ऐं असां चाहियूं था त हिन मुल्क जे अंदरि उहो कलमे वारो निज़ाम बि नाफ़िज़ थिए। इन जे लाइ उलमा कोशिशि करनि था ऐं असां इहा ई कोशिशि कयूं था त कलमे वारे खे जीअं निमाज़ जी अहमियत जी ख़बर आहे, अहिड़े नमूने सां उन खे वोट जी बि अहमियत इहा हुजणु खपे त वोट जो सही हक़दार बि उहो माण्हू आहे जेको अल्लाह जे कानून खे दुनिया में नाफ़िज़ करे। छो त अल्लाह ताला फरमाए थो मल्लम यहकुम बिमा अंज़ल अल्लाह फौलाइक हुमुल फासिकून। ॿी जाइ ते फरमाई मल्लम यहकुम बिमा अंज़ल अल्लाह फौलाइक हुमुल ज़ालिमून। टी जाइ ते फरमाई मल्लम यहकुम बिमा अंज़ल अल्लाह फौलाइक हुमुल काफ़िरून। जेको ख़ुदा ई नाज़िल कयो आहे, किताब जेको ख़ुदा ॾिनो आहे, जेको ख़ुदा हुकुम अता फरमायो रसूल जे मार्फत, ऐं रसूल पंहिंजे दौर में जेको क़ुरान जे कानून खे नाफ़िज़ करे ॾेखारियो। ऐं अल्लाह ताला फरमाए थो इन क़ुरान पाक जे नाज़िल थियल फ़ैसिले जे मुताबिक़ जेकॾहिं को कलमे वारो फ़ैसिलो नथो करे, नथो मञे पियो त इहो ज़ालिम बि आहे, फ़ासिक़ बि आहे, इहो काफ़िर बि थी वियो। एॾी वॾी अहमियत आहे। फरमायो कानत बनु इसराईल तसूसुहुमुल अंबिया। बनी इसराईल जी सियासत अंबिया कंदा हुआ। बनी इसराईल में सियासत अंबिया कंदा हुआ। सियासत चइबो आहे दीनी दुनवी उमूर में रहनुमाई। बनी इसराईल जी दीनी दुनवी उमूर में रहनुमाई अंबिया कंदा हुआ। पाण फरमायूं उलमा उम्मती का अंबिया बनी इसराईल।
मुझे उम्मत जे आलमन जो यो किरदार होंदो जो बनी इसराइल जे नबियन जो किरदार फरमाए मुझे उम्मत जे आलम यो कम कंदा जो मुझे उम्मत जी रहनुमाई कंदा दीनी दुनवी उम्र में मुझे उम्मत जी रहनुमाई कंदा अज असा के हिते मौलविन के खराब नजर से ॾिठो वञे आलम तबके के रदी नजर से ॾिठो वञे थो मुआशरे में माहौल में मुला ऐं मिस्टर में इहो अंग्रेज़ फ़र्क़ु आंदो मौलवी निकाह पढ़ाए मौलवी नमाज़ पढ़ाए मौलवी कन में आज़ान ॾे ॿार खे मौलवी वञी करे सिंधी चवण जनाज़ा पढ़ाए बाक़ी स्टेट जेका हुजे उहा मिस्टर जे हवाले हुजे फ़ैसिला मिस्टर कनि ऐं हिते ज़ुल्म हिते थिए थो ग़रीब तबिको अवामुन्नास आम तबिको इन्हनि सां ज़ुल्म इन जाइ ते थिए थो जॾहिं कानून अहिड़नि माण्हुनि जे हवाले आहे जन के अल्लाह जे रसूल जे फरमान जो पतो ही बाबा ज़ुल्म उते थींदो आहे जेको अणॼाण माण्हू फ़ैसिलो कंदो न कंहिंखे उनखे ख़बर ई कान अल्लाह जे रसूल जे फरमान खां त हीउ माण्हू ख़ाली असांजे मुल्क जे मथां अहिड़ा माण्हू मुसलत थियंदा जिन खे कुल वला शरीफ़ बि नथो अचे अहिड़ा माण्हू बि असांजे मुल्क जा हाकिम थियनि था जिन खे अल्लाह जे रसूल जी तालीम ई न आहे उनखे ख़बर ई न आहे त अल्लाह छा थो चवे हिन मसइले में रसूल जो फरमान चाहे इहो माण्हू ज़ुल्म बि कंदो ज़्यादती बि कंदो नाइंसाफ़ी कंदो उनखे छा ख़बर पवंदी त इंसाफ़ छा आहे पर जेकॾहिं को आलिम हुकुमरान हुजे त आलिम जे हुकूमत में कम अज़ कम ज़्यादती कोन थिए कम अज़ कम अवाम जो हक़ खाइबो कोन हिन वक़्तु सभु वाक़िफ़ आहिनि कंहिंजी वेही माण्हू करे गिला करे जेकॾहिं वधीक ॻाल्हायूं था त गिला में शुमार थिए थो पियो सभु इंसान सभई बाशिंदा मुल्क जा सभई बाशूर आहिनि ऐं असां इहा ई कोशिशि कयूं था जमियत उलमा इस्लाम रोज़ अव्वल खां वठी इहा ई कोशिशि करे थी पई त हिन ममलिकत ख़ुदादाद में अल्लाह जे रसूल जो हुकुम हले बसि तव्हां ॾिसो इन असेंबली जे अंदरि सिंध असेंबली में अहिड़ो बिल पास कयो वियो जो 18 सालनि खां घटि उमिरि वारो इस्लाम नथो क़बूल करे जॾहिं त हज़रत अली साईं करम अल्लाह वजू 8 सालनि जो उमिरि में इस्लाम क़बूल करे साहबा जी तारीख़ जी ख़बर ई कान्हे उन्हनि खे इहे बिल था पास करे पंजाब असेंबली वरी बिल पास कयो औरत जे फ़रियाद ते मर्द खे जेल हवाले कयो वञे हुकूक निस्वां जे बहाने सां अहिड़ा बिल तयारु कया जमियत उलमा इस्लाम हिननि जे लाइ सद बाब बणियल आहे केतिरनि सालनि खां वठी करे मसइलो ख़त्म नबूअत जो हल थियल हिन वक़्तु वरी उन मसइले में अहिड़ियूं हरकतूं शुरू करणु जो इंसाननि खे अवामुन्नास खे ऊंधाईअ में रखी करे अहिड़े क़िस्म जा बिल था पास करनि इहे हरकतूं जेके थियनि थियूं इहे थियनि उहे माण्हू करनि था जेके माण्हू अंग्रेज़ जा परवल था अज़ीज़ो असां कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि हाणे अहिड़े कलमे वारे खे रब तबारक व तआला चवे थो कलमे वारे खे चवे थो इन्नल्लाह हश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह अल्लाह ताला फरमाए थो कलमी वारा तुझी जान भी मुझे हवाले आहे तुझी दौलत भी मुझे हवाले आहे तुझी जान भी मुझे नाले ते ख़र्च थींदी तुझी दौलत भी मुझे नाले ते ख़र्च थींदी हाणे इहा सिर खां हीअ सिसी धार थी सघे थी पई पर क़ुर पाक जे इज़त जे मथां आंगुर बि खणणु करणु न ॾींदासीं सभु चओ क़ुर जे लाइ सिर क़ुर्बान कबो नामूस रिसाल जे लाइ सिर क़ुर्बान कबो दीन जे निफ़ाज़ जे लाइ सिर टोड़ कोशिशि कबी हिन धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम खे इंशाअल्लाह हिकिड़े जे नाफ़िज़ कबो ठीक महीने खां बाद में अॼु 4 तारीख़ आहे 26 तारीख़ आहे ईंदड़ महीने जी 26 तारीख़ शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस ते लाड़काणे में मां खे दावत ॾियां थो सभई उते अची करे शरीक थींदा उते इंशाअल्लाह हज़रत मौलाना क़ाइद मिलत इस्लामी हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब ऐं ॿिया बि तमामु वॾा अकाबिर उलमा अची वेंदा उन्हनि जे मौजूदगी में इंशाअल्लाह ईमान ताज़ो थींदो इंशाअल्लाह वरी उते दीन जूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं इंशाअल्लाह नारे तकबीर मार जो तो इंशाअल्लाह अज़ीम ठीक महीने का बाद में 26 नवंबर से अजीम शान फ़कीदुल मिसाल शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस थी रही है उन में असां सब शरीक थी करे
पंहिंजे ईमानी गैरत जो सबूत ॾींदासीं त असां हिन धरतीअ ते अलाह जे निज़ाम खे नाफ़िज़ करण जे लाइ सिर तोड़ कोशिशि कंदासीं। जेके दोस्त तयारु थियनि ज़रा हथ त मथे कर, हलबो अचबो साथ ॾिबो इंशाअल्लाह दीन सां हथ चोरांद हिननि ज़ालिमनि खे न कोन ॾींदासीं। ख़त्म न पियो जे कानून सां हथ चोरांद। हिन वक़्त बि शेख रशीद रड़ी पियो करे असेंबली में कांई मौलाना फज़ल रहमान चवो थियो मौलाना यादि त आयुसि न अहिड़े मौक़े ते अज़ीज़ दुश्मन बि तस्लीम करे थो पियो त जेकॾहिं मुहाफ़िज़ आहिनि ख़त्म नबूअत जा त इहे उलमा मुहाफ़िज़, क़ुरान जा मुहाफ़िज़ आहिनि त इहे उलमा मुहाफ़िज़, शरीयत जा मुहाफ़िज़ आहिनि त उलमा मुहाफ़िज़ आहिनि। इन वक़्त में भी उन्होंने के जमीयत उलमा याद अचे थी पई खुद ही तारीख़ जो कारनामो है। सन 74 में मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह दलाइल जे बुनियाद ते कादियान के काफ़िर करार असेंबली में ॾेरायो। अॼु वरी उन्हनि सिर खयो त वरी उन खां बाद में 40 सालनि खां बाद में वरी साॻो उन्हनि जे मथां उहा ई असेंबली वरी उन जे मथां आख़िरी मोहर हणी छॾी त बाबा हे कादियान काफ़िर करार। यो कारनामो वरी अॼु मौलाना फज़ल रहमान को अल्लाह ताला वरतो हुई। इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम हिननि जे इन हरकतुनि सां हिननि सम्झो त डॉक्टर साहब शहीद थी वियो, बसि जमीयत मुर्दा थी वई, जमीयत ख़त्म थी वई। शहीद जे खून जे कतरे सां अल्लाह ताला मुजाहिद पैदा कंदो आहे। इनखे का ख़बर न आहे। अॼु मूंखे ॿुधायो करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन शहीद थियो, पोइ अॼु हज़रत हुसैन जे नाले वठण वारा घणा आहिनि या यज़ीद जे नाले वठण वारा घणा आहिनि? अॼु उहे माण्हू ज़िंदा आहिनि, उहे नाले वठण वारा घणा आहिनि जेके अॼु हज़रत हुसैन जे उन जुरत खे यादि करनि था, उन जे बहादुरी खे यादि करनि था। अज़ीज़ो दीन जे मथां जेको सिर क़ुर्बान करे थो ख़ुदा क़यामत ताईं उन जे नाले खे रोशन रखंदो आहे। इस्लाम जे मथां हज़रत हुसैन बि ज़ुल्म जे निज़ाम खे ज़ालिम हुक्मरान खे ख़त्म करण जे लाइ कोशिशि कई। जमीयत उलमा इस्लाम बि इहा ई कोशिशि करे थी पई त हिन ज़ालिमाना निज़ाम फरसूदा निज़ाम खे ख़त्म करे अल्लाह जे रसूल जो क़ुर नाफ़िज़ कजे। अॼु जेको जमीयत उलमा इस्लाम सां साथ ॾींदो ऐं जेकॾहिं जमीयत उलमा इस्लाम जे जमात सां गॾु हलंदो, मुंहिंजो हज़ूर फरमायो मन कसर सिवाद क़ौमिन फहुव मिनहुम, फरमायो जेको जंहिं चटे सां थी बीठो उन्हनि जो आहे बसि। अॼु जेकॾहिं असां आलिमनि सां साथ ॾींदासीं त सुभाणे क़यामत जे ॾींहुं हशर ज़रूरु थींदो, पर उते हशर असांजो बि आलिमनि सां थींदो जंहिंजे आलिमनि सां बीठासीं। पर जेकॾहिं अॼु असां ज़ालिमनि जे टोले सां बीठासीं त पोइ क़यामत जे ॾींहुं हशर बि उन्हनि सां। अल्लाह ताला तव्हां असांखे महफ़ूज़ रखे। अज़ीज़ो ज़ालिमनि जे बेड़े में न चढ़ो, आलिमनि जी कजो, उलमा जे दामन खे चिंबड़ी वठो। फरमायो अक्रिमू आलिमन, आलिमन जी इज़त कयो। हज़ूर जन फरमायो अक्रिमू आलिमन मन अक्रम आलिमन फ़क़द अक्रमनी। फरमायो जंहिं आलिम जी इज़त कई ॼण त मां नबीअ जी इज़त कई, ॼण त मां नबीअ जी इज़त। मन अक्रमनी फ़क़द अक्रम अल्लाह। फरमायो जंहिं मां नबीअ जी इज़त कई ॼण त ख़ुदा जी इज़त कई। मन अक्रम अल्लाह फमावाहुल जन्नत, जंहिं ख़ुदा जी इज़त कई इन पंहिंजी जाइ जीअरे जो जन्नत में ठाही। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे आलिमनि जे जमात सां, क़ुरान वारनि सां, हक़ वारनि सां गॾु हलणु ऐं हक़ वारनि सां गॾु रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मरण घड़ीअ ताईं इन हक़ जे जमात सां साथ निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला खां दुआ आहे त हिन इदारे खे हमेशह आबाद रखे। हज़रत मौलाना हाफ़िज़ अताउल्लाह साहिब जन जे महिनत खे ख़ुदा क़बूल फरमाए ऐं जेके बचड़ा अञा बि पढ़नि था अल्लाह ताला उनखे बि इल्मु नाफ़िअ अता फरमाए। ऐं जेके शहर वासी जेके बि ताउन करण वारा आहिनि दीनी इदारनि सां अल्लाह ताला उन्हनि समूरनि जे ताउन खे क़बूल फरमाए। हिन शहर खे अमन जो गहवारो बणाए ऐं अल्लाह ताला असांजे शहर वारनि जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह ताला पंहिंजे रहमत सां असांजे हिन शहर वारनि खे पंहिंजे ख़ैर ऐं बरकत सां नवाज़े। अल्लाह ताला कंहिंखे पंहिंजो मुहताज न बणाए ऐं जेके क़ब्रनि में विया आहिनि अल्लाह ताला उन्हनि जे क़ब्रनि खे रोशन फरमाए। असांजो ख़ात्मो बि ईमान ते फरमाए, असांजे ईंदड़ नस्ल जी बि हिफ़ाज़त फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा अरिनल हक़्क़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबाअह, अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाब, अल्लाहुम्मा वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा, अल्लाहुम्मा वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा, अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फ़ी उमूरि कुल्लिहा व अजिरना मिन ख़िज़्यि दुनिया व अज़ाबिल आख़िरह। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमह इन्नका अंतल वहाब। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका इल्मन नाफ़िअन व रिज़्क़न वासिअन व क़ल्बन ख़ाशिअन व शिफ़ाअन मिन कुल्लि दा।
सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही अजमईन।